नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी में खबर ॾींदा हलूं त डेरकी जे बदमस्त SHO सरदार चांडियो पारां चीफ सरदार मीर शहरियार खान शर सां कयल बदतमीज़ी ऐं बेगुनाह शब्बीर शर खे हाफ़राई करे ज़ख़्मी करण खिलाफ़ शर बिरादरी पारां ॿिए ॾींहुं बि सिंधड़ी प्रेस क्लब रईस अलादाद खान शर जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन चयो आहे त बदमस्त SHO सरदार चांडियो खे फौरी तौर ते हटायो वञे, शब्बीर शर खे हाफ़राई करे ज़ख़्मी करण जो केस दाख़िल कयो वञे। हिन वधीक चयो त शर बिरादरी जे चीफ सरदार MPA मीर शहरियार खान शर सां कयल बदतमीज़ी जो अज़ालो करे शर बिरादरी मां बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में समूरे सिंध में शर बिरादरी पारां सरापा एहतजाज बणिजी वेंदी। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते बदमस्त SHO खे हटायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।